अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबी इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा वदाइयन इलल्लाहि बिइज़्निहि सिराजन मुनीरा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आवाज़े बुलंद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाईन। सलात पढ़ी सी बरी सलाम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन।
दरबार मुस्तफा जी अंदर जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जै जगह ते महफिल जा मोर मदीने जा ताजदार हुजन उते जमायत कंहिंजी हुंदी जो सहाबा जी ऐं उन महफिल जो मज़ो छा हूंदो। मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे गुलामन सहाबा के फरमायो ओ मां मुस्तफा जा गुलामो आशिको जी असां जा आका मुझे आका करीम फरमायो त बखील इंसान जन्नत जी बूई भी कोन सिंघंदो। अज घणी कुछ गाली तव्हांखे नहीं ॿुधाईंदो इंशाअल्लाह ताला। तवज्जो कजो याद कजो बखील इंसान जन्नत जी गला जन्नत जी बूई खुशबू जन्नत जी खुशबू भी न सुंघंदो। जन्नत जे खुशबू खबर तो केतरे पंध ते ईंदी 5000 या 7000 सालन जे पंध ते जन्नत जी खुशबू पई ईंदी। लफ्ज आयो बखील शख्स लफ्ज केड़ो इस्तेमाल कयो मुझे आका करीम एड़ो अंदाज जो नंढड़ो ॿार भी समझे बखील। सहाबा चेहरे मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे निहारींदे मुरकी रहा हन सोचे रहा हन तो मुझे मदीने जे ताजदार वरी फरमायो ओ मां मुस्तफा जा आशिक हो जी असां जा आका तव्हां के खबर आत बखील केरा। मुझे आका पूछो सहाबा खां तो तव्हां के खबर आत बखील केरा। अकीदे सहाबा दिसो सहाबा जवाब नो तो वल्लाह व रसूलुहु आलम। मुझा महबूब असा के केड़ी खबर तराज छाहे। हालांकि पूरी सहाबा जे जिंदगी मां कुछ मिसाल अज तव्हांखे ॿुधाईंदुमि मालूम होंदो हुयो सहाबा के पर पोइ बि जे मुझो मुस्तफा पुछंदो हो त सहाबा जवाब ॾींदा त हिकु ख़ुदा ॼाणे ॿियो ख़ुदा जो महबूब ॼाणे असांखे कुझु ख़बर। इहो सहाबा जो अकीदो सहाबा जो अकीदो आहे त अल्लाह ऐं उन जो रसूल ॼाणे छो त सहाबा खे ख़बर आहे त ख़ुदा कंहिं भी जगह ते पंहिंजे महबूब खे अलॻि कोन कयो आहे त असां केरु थींदा हूं अलॻि करण वारा। अज़ान में अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जे आहे त अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह भी आहे। अज़ान में भी गदा नमाज में जे पूरे कुरान करीम जी तिलावत आहे त आखिर में अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आले मुहम्मद नमाज में भी आहे। जे दुनिया में दिस जमीन ते दिस अर्श ते दिस फर्श ते दिस अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। यानी कायनात जे जर्रे जर्रे में जिते भी खुदा है उते मुझे मुस्तफा जी रहमत मौजूद है। अल्लाह ताला जा बानड़ो मुझे करीम रब मुझे महबूब के फरमायो जिक्र का जिक्री ओ मुझा महबूब मां रब तो सा एतरो प्यार तो कया जो तुझे जिक्र के मु पंहिंजो जिक्र बनाए छड़ियो। जिक्र का जिक्री मुझा मुस्तफा तुझे जिक्र के मां रब पंहिंजो जिक्र बनायो आ पंहिंजे जिक्र के मां रब तुझो जिक्र बनायो आ। यानी मुझा मुस्तफा मां रब दुनिया के ॾेखारियो आ त मुस्तफा खुदा नाहे पर खुदा खां जुदा भी
रोए जमीन ते जिते जिते खुदा जी खुदाई आ उते मुझे महबूब मदीने वारे ताजदार जी मुस्तफाई ओहो जमीन जो केड़ो खितो आ जिते मुझे मुस्तफा जो जिक्र न हली रहो आ चो तड़ो खितो थियो ही कोने जमीन जो उहो खितो आहे ही कोन जिते जिक्र खुदा हुजे ऐं जिक्र मुस्तफा न हुजे आसमान जो उहा का कुंड आहे ही कान जिते जिक्र खुदा हुजे ऐं जिक्र मुस्तफा न हुजे मुझा दोस्त जिते भी अजाना जो जिते भी अजाना जे अजान में अल्लाह जो जिक्र मौजूद आ त मुझे मुस्तफा जो जिक्र भी मौजूद आ जिते नमाज आ जे नमाज में खुदा जे कुरान जी तिलावत मौजूद आ त मुझे मुस्तफा जो दुरूद भी कहलाइंदा जो दुरूद भी यानी कायनात जे अंदर उहा काई जगह नाहे जिथे खुदा जो जिक्र हुजे ऐं मुझे मुस्तफा जो जिक्र न हुजे कीअं थो थी सके हूंदो ई तॾहिं जॾहिं आशिक महबूब सां ऐं महबूब आशिक सां मज़ो ई को थींदो सहाबा जो अकीदो पे अर्ज कयो त मदीने जे ताजदार पूछो त ओ मुस्तफा जा आशिक हो जी मुझा आका खबर अथव त बखील कंहिंखे चइबो आहे जेको जन्नत जी खुशबू भी न सुंघंदो वञण त परे जी ॻाल्हि आहे वञण त परे जी ॻाल्हि आहे पर जन्नत जी खुशबू भी न सिखंदो त सहाबा यक वक आवाज हिक आवाज थी जवाब ॾिनो त वल्लाहु व रसूलुहु आलम मुझा मुस्तफा असा के केड़ी खबर जरे असा के जन्नत जी खबर कोन्हे का जन्नत जी खबर ॾियण वारो महबूब मुस्तफा उन जी खुशबू केतरे पंध ताईं दी खबर ॾियण वारो मुस्तफा त असा केर थींदा हो जो चऊं त उन जी खुशबू न सुगण वारो बकील केरा जेको ॿुधाए रहियो उहो महबूब ॼाणे थो ॿियो उन खे पढ़ाइण वारो रब ॼाणे मदीने जे ताजदार जा गुलाम मुझे आका करीम फरमायो त बखील उहो शख्स जंहिं जे साम्हूं मां मुस्तफा करीम जो इस्म वरतो वञे ऐं दुरूद न पढ़े मां मुस्तफा ऐलान ॿुधायां थो त इहो बखील आहे बखील केरा बेनमाजी न खोले तो चवई बेनमाजी न बेरोजाइत न बिना हज वारो न बखील केरा मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त बखील उहो आ जंहिं जे आॾो मां मुस्तफा जो जिक्र थे ऐं हो मां मुस्तफा ते दुरूद न पढ़े इहो बखील आ हाणे बखील आ त इहो जन्नत में त वञण कुझा पर जन्नत जे खुशबू खां भी परे हूंदो यानी मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्म ॿुधी उन ते महबूब ते दुरूद न पढ़ण वारो जॾहिं जन्नत जे खुशबू खां भी परे हूंदो त जन्नत जे विच में केर हूंदो जो जेको मुस्तफा ते रात ॾींहं दुरूद ओ सलाम पढ़ण वारो अचे थी न ॻाल्हि सम्झ में छो सवाल है तो भला आखिर दुरूद जी एतरी अहमियत गाला एतरी अहमियत छो नमाज अब खुदा जी गाला नमाज के जी नमाज जो हुकुम कह दिनो रोजो कह जो ज़कात कह जी हज कह जो नमाज जो हुकुम भी अल्लाह दिनो रोजे जो हुक्म भी रब्बुल आलमीन दिनो ज़कात जो हुक्म भी पाक करीम रब दिनो हज जो हुक्म भी मुझे मौला करीम दिनो चो त दुरूद सलातो सलाम जो हुक्म भी मुझे मौला करीम दिनो हुक्म सभई ॾियण वारो मुझो रब्बे ज़ुल जलाल केरा
गला गला वो अचो तक गॾिजी करे अल्लाह जे दरबार में मुश्तरका सवाल कयो। ओ साजा करीम रब, नमाज जो हुक्म भी तुझो, रोजे जो हुक्म भी तुझो, ज़कात जो हुक्म भी तुझो, हज जो हुक्म भी तुझो, दुरूद जो हुक्म भी तुझो। वो भला जॾहिं हुक्म मिड़ई तुझा वो यो फर्क छाजे करे नमाज कबूल कया न कया चवी थो मुझी मर्जी आ, रोजो कबूल कया न कया चवी थो मुझी मर्जी आ, हज कबूल कया न कया चवी थो मुझी मर्जी आ। पर जॾहिं दुरूद जो बारो ईंदो आ मुझी मर्जी नथो चवी, चवी तो मुझा करीम रब, ओ मुझा बानेड़ा चपड़ा चोरे दुरूद पढ़ण तुझो कम्मा, कबूल करण मां रब जो कम्मा। मौला छो अर्ज तो करे था सघूं न करीम रब जे दरबार मौला छो। ओ मुझा दोस्त अजीज रब तो चवे गौर त कर, नमाज पढ़ंदो आ मुझी तारीफ सना कंदो आ, मगर दुआ पंहिंजे लाइ घुरंदो आ। नमाज पढ़ी बस कई मौला ही दे, मौला ही दे, मौला ही दे। रोजो हुक्म मुंहिंजो आ, जॾहिं रोजो इफ्तार कंदो आ रोजे जे दरमियान में हूंदो आ, दुआऊं घुरंदो ही चवंदो ही मौला ही दे, मौला ही दे, मौला ही दे। हज कंदो आ दुआऊं पंहिंजे लाइ घुरंदो आ, रब तो चवे जॾहिं पंहिंजे लाइ थो घुरी या ॿियनि लाइ थो घुरी, मुंहिंजी मर्ज़ी आ कबूल कया या न कया। मुझे बेनियाज़ रब फरमायो सोच त सही, जंहिं इबादत में तू भी आहीं, तुझा यार भी तुझा मित्र भी, मुझी मर्जी आ कबूल कया या न कया। रब तो फरमाए जॾहिं मुझे महबूब ते दुरूद पढ़ंदो हई, गौर त कर तू पाण खे भी कढंदो हई, मित्रन खे भी कढंदो हई, को भी कोन हूंदो आ, ज़ुबान तुझी हूंदी आ, तुझी तां रब जे दरबार में हूंदी आ, दरमियान में मुझो मुस्तफा करीम हूंदो आ। अञा सवली करे समझाया, जॾहिं दुरूद पढ़ंदा हूं त छा पढ़ंदा हूं? अल्लाह चयो ऐ ईमान वारो, ऐ ईमान वारो सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। असां शुरू कयो अल्लाहुम्मा, रब चयो दुरूद पढ़ो, असां शुरू कयो कीअं शुरू कयोसीं? अल्लाहुम्मा, ओ असांजा मौला रब असांखे चयो त दुरूद पढ़ो। अजीजा ने मन तवज्जो कयो, अल्लाह जे ज़ात फरमायो त मुझे महबूब ते दुरूद पढ़ो। अल्लाह चयो त महबूब ते दुरूद सलाम पढ़ो। हाणे असां जॾहिं पढ़ूं था, पढ़ण जो अंदाज़ कॾहिं तवज्जो कोन कयो थे। जॾहिं दुरूद पढ़ंदो आ त चवंदा हूं अल्लाहुम्मा, ओ असांजा मौला। रब चयो दुरूद ओबासी न ॾेंदा, रब चयो दुरूद मुझे महबूब ते पढ़ो। असां वरी महबूब ते दुरूद न पढ़ूं था, पर अंदाज कहिड़ो आ? अल्लाहुम्मा, ओ असांजा मौला सल्ले अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आले मुहम्मद। ओ असांजा करीम रब रहमतू मोकिल, बरकतू मोकिल असांजे सोणे महबूब मुस्तफा ऐं उन मुझे महबूब जे बचड़न जे मथां। सुभान अल्लाह। न की पंहिंजो ज़िक्र, न की मित्रन जो ज़िक्र, न की दोस्त जो ज़िक्र, न की यार जो ज़िक्र, न की दुखन जो ज़िक्र, न की सुखन जो ज़िक्र, न की भुख जो ज़िक्र, न की नौकरीअ जो ज़िक्र। रब चवे थो इहा तुंहिंजी दुरूद जी इबादत क़बूल कीअं न कयां, जो जंहिंमें तुंहिंजो पंहिंजो कुझु बि न हुजे, महबूब मुंहिंजो हुजे, सवाल तुंहिंजो हुजे। मां रब थो चवां ओ मुंहिंजा बानेड़ा
तू त हींअर थो चवी पर जॾहिं तुंहिंजो वजूदी कोन हो मां ख़ुदा तॾहिं बि यार ते रहमतूं मोकिलींदो आई न ॻाल्हि सम्झ में हुकुम खुदा जो आहे मगर अंदाज़ उन जो अल्लाह अहिड़ो रखियो आहे जो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा परवानो दुरूद पढ़ंदा वञो ऐं मुंहिंजो सुहिणो करीम रब क़बूल गला गला क़बूल कंदो वेंदो छो त अल्लाह जे ज़ात खे मुंहिंजो महबूब जॾहिं प्यारो आहे त महबूब मुस्तफ़ा जो दुरूद भी साल थी विया सिकन लाथम हेल हुजूर घुरायो घणा साल थी विया मौला मदीने जा ताजदार ॾाढो सिकिया हूं मदीने ला हाणे घुरायो हाय साल थी विया सिकन लाथम हेल हुजूर घुरायो हेल हुजूर घुरायो बाग मदीने बरायो हेल हुजूर घुरायो बाग मदीने बरायो साल थी विया सिकन लाथम हेल हुजूर घुरायो छो त नंढपण खाई नगदार आ तुझी लगल मूंखे तार आ नंढड़ा मासूम बचड़ा वठी था अचो सची हो अथव त घर में औरतुनि जी तरबियत कयो ऐं हिननि मासूमनि बचड़नि जी तरबियत कयो त दुनिया जन्नत बणिजी वेंदी हाय नंढपण खाई नंगदार आ तुझी लगल मूंखे तार आ पाक रोज़ो सोहणा पसायो हेल हुजूर घुरायो साल थी विया सिकन लाथम हेल हुजूर घुरायो हेल हुजूर घुरायो बाग मदीने बरायो साल थी विया सिकन लाथम हेल हुजूर घुरायो पर बेसमर माज़र न अथम आका 1.5 लख कोने मूं वटि मां त मजदूर हां गधा गाडो वहाईंदो हां हर हारी हां ॿियो न व्याज खोरन ज़ालिमन भी रत पी छॾियो आहे हिकिड़ो अन्न मुल्क में कोन्हे ॿियो ज़ालिम जन वटि अन्न आहे बोरीअ जे एवज़ ॿ बोरियूं मुंहिंजा महबूब इन्हनि ज़ालिमन भी रहियो खुयो रत पी छॾियो आहे ख़ुदा शल इन व्याजनि खे का हिदायत नसीब करे ओ व्याज खोरो ख़ुदा जो ख़ौफ़ कयो ओ व्याज खोरो ख़ुदा जो ख़ौफ़ कयो हिकिड़े मिंट ला सोचो जेकॾहिं इहा घड़ी तुंहिंजे मथां अची वञे तुंहिंजा बच्चा बुखारा हुजनि तुंहिंजे घर में खाइण लाइ अटो न हुजे या तुंहिंजी न्याणी बीमार हुजे या तुंहिंजा बच्चा बीमार हुजनि न्याणी तुंहिंजी फथके पई डॉक्टर जे दवा जे लाइ या तुंहिंजे घर में का डिलीवरी हुजे बचड़ो ॿाहिरि अचण वारो हुजे ऐं तो वटि पैसा न हुजनि उन वक़्तु तुंहिंजे अंदर ते छा गुज़रंदो जेको तुंहिंजे अंदर ते गुज़रंदो ऐं ॿिए जे अंदर ते बि इहो गुज़री रहियो आहे सौदो करणो अथई त दुनिया खे ढेर ते उछलाए करे मुंहिंजे रब जे ज़ात सां सौदो कर जेको हिकिड़े मण मां 100 मण बनाईंदो आहे तू त हिकिड़ी बोरीअ ते 2 बोरियूं वठंदे न हिकिड़ी बोरीअ मां 2 बोरियूं कंदे न इहा तुंहिंजी ठगी कान हलंदी अल्लाह जे ज़ात सां सौदो कर जेको मुंहिंजे रब सां सौदो कंदो आहे रब उन्हनि खे एतिरो ॾींदो आहे जो हू खाई खाई थकिजी पवंदा खुटण जो नालो ई कान्हे है बेसमर माज़र न अथम तवक्कल बस तो ते अथम पाड़े पंहिंजे दिल पर रहायो
हेल हुजूर घुरायो। जिनखे मदीने वञणो आहे उहे त सब्र करे चवन हे पाड़े पंहिंजे सोना आका रहायो। हेल हुजूर घुरायो, हेल हुजूर आयो। साल थी विया सिकन लात में हेल हुजूर। दिल पर मौत मता भी अची वञे, हसरत दिल में रहिजी वञे। हिकिड़ो भेरो यार घुरायो, हिकिड़ो भेरो यार घुरायो। हेल हुजूर घुरायो। साल थी विया सिकन लाथ में हेल हुजूर घुरायो। सुभान अल्लाह। दरमियान में बेचारे भाड़ी मानू व्याजी जो जिक्र अची वियो, खुदा पनाह में रखे। हिकड़े दफे अलीउल मुर्तजा शेरे खुदा केर केर ॻाल्हाए, अलीउल मुर्तजा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम कंबर सां गॾु निकतो। सुभान अल्लाह। कैसां गॾु निकतो? गुलाम कंबर गॾा कूफे जी बाज़ारा। केड़ी बाज़ारा? कूफे जी बाज़ारा। शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो कंबर जी आका अच त जो खजीअ जे बाज़ार जो मुन थोरो मंज़र ॾिसी अचो। शेरे खुदा अॻियों कंबर पोयों बाज़ार में जीअं आया जीअं आया हसनैन करीमैन जा बाबा जीअं आया। दुनिया ॾिसंदी वई, इस्तक़बाल में उथंदी वई, अॼु शेरे खुदा अची रहियो। सुभान अल्लाह। दीदार कंदी वई शेरे खुदा, सलाम कंदो हलंदो थो वञे। अॻियां हिकिड़ो दुकान बंदि पियो आहे, जेको मुंहिंजे दिलबर अलीअ जे गुलाम जो दुकान। सुभान अल्लाह। पाण बीही करे फरमायो कंबर जी आका अॼु असांजे आशिक जो दुकान बंदि पियो आहे, सॼी बाज़ार खुली वई आहे, असांजे आशिक जो दुकान कोन खुलियो आहे। इते था बीहूं मालूम करे राज़ छा आहे। कंहिं पाड़े जे दुकानदार ॿुधायो ओ दिलबर अली तव्हांजो आशिक राति खां बुखार में पियो आहे। यारी रखो यारन सां। मुझे सोने अलीउल मुर्तजा शेरे खुदा फरमायो कंबर जी आका देर न कर, असांजे परवाने को चाबी घुरा, ओहो आराम करे अज दुकान शेरे खुदा पाण हलाइंदो। कूफे जी गलिया वक्त जो बादशाह अमीरुल मुमिनीन शेरे खुदा ओ मुझा दोस्त अजीज दुकान ते वेठा बगैर गाल्हाइण जे ऐलान फरमायो, जेके जेको वणे खणंदो वञे, जेको दिल चवे छॾींदो वञे। सुभान अल्लाह। सुभान। सखी घराणो आहे न, सखी घराणे जी ॻाल्हि ई निराली आहे। शेरे खुदा ऐलान कयो, कंबर ऐलान कयो, कूफे जे माण्हुनि जे लाइ इन खां वधीक ॿी कहिड़ी गनीमत हुजे जो अॼु शेरे खुदा दुकान ते संदल ते वेठो आहे। माण्हू ईंदा विया, पैसा रखंदा विया, तोहफ़े तौर खजी खणंदा विया। हिकिड़ो कन कटड़ू बि आयो। छा कटड़ू? कन कटड़ू। केर? कन कटड़ू। कन कटड़ू मां मुराद छा है? जेको मुझे अलीउल मुर्तजा शेरे खुदा सां प्यार कोन कंदो हो, अंदर में बुग़्ज़ रखंदो हो, उनखे सरबो मुनाफिक। छा सरबो? मुनाफिक। मां नथो चवां छो त मुंहिंजा दोस्त पहिरीं तव्हांखे ॿुधायमि खेॾण वारा न आहियूं, मेड़ण वारा आहियूं।
यानी टोड़न वारा नहीं मिलाइण वारा हो पर कड़े बुनियाद ते चो हक जे बुनियाद ते मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लायो नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे हैदरी, नारे पीर हुसैनिया। असन इश्क जा नशा ही टोड़े से जी। सुभान अल्लाह, जिंदा जो प्यार हो अल्लाह से लगे खुश रखे पर थोड़ा जगह है तो सही ना साके यो मौला ने खजाना में मौज में होया से ठीक है चौथ ओ लगी तुझी तारा आज के याद रखी जद बुलड़ा बुलड़ा ना हो जो गाल भी कयूं पिया ऐं दिमाग में के सौदा भी कयूं पिया सजण साईं जो फकीर है गाल भी कंदो हां तो वरी में राह जा दीदार भी कंदा हां बन के दीवाना करेंगे हल्क को दीवाना हम बन के दीवाना करेंगे हल्क को दीवाना हम पर सरे मिंबर सुनाएंगे या रसूल अल्लाह तेरा अफसाना। सुभान अल्लाह। अजीजा ने मन शेरे खुदा जी गाल पे कयम फकीर वरी मोटंदो दरमियान में खबर ना है केड़ो शहर पे आयो फिलहाल उन शहर के भी छडे लतीफ सरकार जो शहर चई तो गिते हला त वे हो मंद भंभोर सुभान अल्लाह वे हो मंद भंभोर अल्लाह बानी बारो चल जी गोली छद मकस छो त डोरण मझा दस पवदी छो त डोरण मझा दस पवदी नेठ पुनल जो सुस्ती छदे रुकी अंतर में प्यार रखो खुदा जो कसम तुझे ऐबन जी अहमियत कान्हे तुझे गुनाहन जी अहमियत कान्हे रुकी हिन दिल जो कनेक्शन एक दफो मिला 10 दफा जीव जीव चवण वारो आ काने तुझा बेशक अल्लाह जे कामिल वली चेवा तो रुकी सुस्त थी बेहुन पेच पुनल सा पाए पसीन राह जो राही थी अजनत सुभाणे जेको वींदो आ उनके यार जरूर मिलंदो। सुहणे अलीउल मुर्तजा शेर खुदा दिलबर जी गाल पे कयम कूफे जा माण्हू ईंदा वया पैसा रखंदा वया वधीक रखंदा वया दिलबर अलीअ जे हुअण जी बरकत जे हवाले सां खणंदा वया अर्ज़ पे कयम त हिकिड़ो कन कटड़ू आयो याद आ न छो चयम त मदीने जे साईं फरमायो हवालो गलत सजन साईं जो गुलाम हाजिर मदीने जे मीर फरमायो ला युहिब्बु अलियम मुनाफिकुन वला युबगुदुहु मुमिन मदीने जे ताजदार फरमायो मां मुस्तफा ऐलान करे तो बुधाया त जेको मोमिन हुंदो उहो कदे भी अली सा बुग़्ज़ कोन रखंदो ऐं जेको मुनाफिक हुंदो ओ मुझे अली सा कदे भी प्यार कोन कंदो। कहजो फरमान चो मदीने जे ताजदार जो कहजो फरमान मदीने जे ताजदार जो पंहिंजे अंदर में निहार पंहिंजे दिल खां पुछ जे अली सुणे जो जिक्र ॿुधण सां दिल ठरी थी पवई त पक समझो सर्टिफिकेट मिली वई त अल्लाह ताला तुझो नालो मोमिनन जे लिस्ट में रखी छॾियो आहे। पर जे कदे
पर जे कदे बुधण सा तबीयत में तकलीफ महसूस थो करी या पार थो थई त पंहिंजे पाण दे निहार कसरत सा अस्तगफार पढ़ ऐं खुदा जे दरबार में सवाल कर ओ मौला दिलन जो मालिक तू दिलन जो मालिक तू हिन मुझे दिल के तब्दील कर उन अली सा प्यार कया जे जिला तुझे महबूब मोमिन हुजण जो सर्टिफिकेट दिनो गाल रहिजी न वञे त हिते हिकिड़ी शइ सम्झायांव ऐं ॾाढी अहम ऐं ॾाढो सादे नमूने सां जॾहिं भी कंहिं माण्हूअ खे अल्लाह न करे का तकलीफ़ ईंदी आहे उनखे रत जी ज़रूरत पवंदी आहे ऑपरेशन में औरत के पहुंची है मर्द के पहुंची है यानी जॾहिं को तकलीफ़ में होंदो आहे तो उनके जान बचाइण जे लाइ छा जे लाइ गला गला जान जॾहिं जान खतरे में हुंदी आहे त उन जी जान बचाइण जे लाइ छा जी ज़रूरत पवंदी आहे वरी ॿुधायो रत जी हाणे डॉक्टर वट रत जी पई जरूरत बाबा इनके बोतल खपे हिकड़ी रत जी पर माण्हू गॾु घणा थींदा घट में घट 10 छो हाणे रत कढंदा वञो पो रत हिन जे ग्रुप सां मिलाईंदा गला गला यानी हिकड़ो एड़ो माण्हू जेको धकी आहे अल्लाह पनाह में रखे उन जे जिंदगी के खतरो आहे उन जो ग्रुप रत जो आहे ओ पॉजिटिव छाहे गलाए ओ पॉजिटिव रतन जा ग्रुप केर ठाहींदो आहे चो मुंहिंजो ॿुधा ॿुधा केर ठाहींदो आहे अल्लाह हाणे मरण वारो मरण जे करीब आहे बोतल हिकड़ी रत जी खपे उन जे लाइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ो हमरा आयो उन जो रत कढियऊं उन जो थियो ओ नेगेटिव डॉक्टर जो तो बि न खपी ॿियो आयो उन जो थियो बी पॉजिटिव डॉक्टर जो तू बि न खपी टियों आयो उन जो थियो ओ पॉजिटिव डॉक्टर जो हा तुंहिंजो रत खपे छा खपे तुंहिंजो रत खपे छो त अल्लाह जे ज़ात जो इहो करम आहे जो तुंहिंजे रत जो नंबर अल्लाह हिन जे रत सां मिलायो आहे इहो कंहिंजो करम ॻाल्हि हाल हाणे जेके ॿ माण्हू जन खे डॉक्टर जो तव्हां न खपो तवजह कजो उन्हनि डॉक्टर खां पुछो रत त हिन जो बि आहे रत त असांजो बि आहे असां मां छो न कढे डॉक्टर चयो तव्हांजो ग्रुप हिन जे रत सां नथो मिले उन्हनि वरी सवाल कयो भला जे ग्रुप त नथो मिले जेकॾहिं तूं इनखे असांजो रत चाढ़ींदे त छा थींदो चई जान बचण जे बजाय जल्दी रवानो थी वेंदो कीअं ख़बर पवंदी चई इनखे जीअं रत जान में वेंदो ईअं हुनखे बेचैनी थींदी तड़प थींदी अजीब कैफियत थींदी बेचैन थींदो सुकून ख़त्म थी वेंदो तड़पी तड़पी मरी वेंदो ओ मुंहिंजा दोस्त हेॾे तवजह कजां ओ यारी करण वारा ओ बारी करण वारा सुभान अल्लाह तोखे ॿुधायूं त हे जिस्म में जेको रत इन जो ग्रुप जंहिंसां मिलंदो उन जे करे जिंदगी मिलंदी हाणे मां तोखां थो पुछां मदीने वारे मीर जो जॾहिं शान गाइबो आहे तुंहिंजी दिलि ठरंदी आहे या बेचैन थींदी आहे जवाब ॾे ठरंदी आहे पहिरीं मुबारक तोखे रत जो ग्रुप मिली वियो सुहिणे अबू बकर सिद्दीक़ जो शान गाइबो आहे तुंहिंजी दिलि ठरंदी आहे या ॿरंदी आहे जवाब ॾे मुबारक थई रत मिली वियो उस्मान ज़ुन्नूरैन उमर फारूक जो जॾहिं नालो वठबो आहे ॿुधा तुंहिंजी दिलि ठरंदी आहे या ॿरंदी आहे जवाब ॾे ठरंदी आहे रत मिलियो पियो आहे पुछे थो जॾहिं अली अली कंदो जॾहिं अली अली कंदो आहे या अली अलीअ जो नालो ॿुधंदो आहे त तुंहिंजो रत तुंहिंजो जिस्म ठरंदो आहे या ॿरंदो आहे जवाब ॾे ठरंदो आहे पक थी वई मुबारक त इहो ग्रुप बि मिली वियो हसन हुसैन सुहिणे जो ज़िक्र थींदो आहे रत ठरंदो आहे या ॿरंदो आहे जवाब ॾे
भला पुछई छो न जॾहिं पीरन जे पीर अब्दुल कादिर जिलानी जो जिक्र थींदो आ ख़ुदा तुझो जिस्म में फरहत ईंदी आ या कान ईंदी आ हाणे मूंखे ॿुधा दुनिया बेनिहार रब तुंहिंजो ग्रुप अहिड़ो त बनायो आ जो ओपोजिट सभई रत उहे तोसां मिलन था पर थोड़ो दुनिया दे निहार हिकड़ा उहे जन जे आॾो अबू बकर सुहिणे उमर सुहिणे उस्मान जो ज़िक्र थिए तबीयत ख़राब थिए थी छो जो रत मिले ई नथो तबीयत ख़राब थी थे छो जो रत मिले ई नथो ग्रुप साॻियो नाहे वरी हिकड़न ॾे निहार सुहिणे अलीअ जो ज़िक्र थिए हसनैन करीमैन जो ज़िक्र थिए पीरन जे पीर जो ज़िक्र थिए तबीयत में बेचैनी थिए रत मिले ई नथो ग्रुप साॻियो नाहे कंहिंजो कहिड़ो आ कंहिंजो कहिड़ो आ मुबारक सुन्नी तोखे तुंहिंजो ग्रुप अल्लाह ऐं मुस्तफा जो प्यारो वा सहाबा जो ग्रुप भी तोखे मिलियो चइन यारन जो भी तोखे मिलियो पंजतन पाक जो भी तोखे मिलियो औलिया अल्लाह जो ग्रुप भी तोखे मिलियो तोखे मुबारक ॾियां न ॾियां रब अहिड़ो तुंहिंजो ग्रुप बनायो आ जो ॿुधंदो वञ दिलि ठारींदो वञ मां अर्ज़ पे कयो हमराह तकड़ तकड़ में घर वयो ख़ुदा जी अजीब कुदरत ॻाल्हि यादि अथव न कन कटड़ू छा चयो मुकन जेतिरो बि ॻाल्हायां पक समझो हिकिड़ो लफ़्ज़ बि गुथो इंशाअल्लाह ताला न निकिरंदो कन कटड़ू घर वियो अल्लाह जी कुदरत पाण त कन कटड़ू आ पर घर वारी वरी अली अली करण वारी आ चे गाल बुध फकीरानी चे बुधा चे सदाई अली अली कंदिया चे कंदिया ये अज तुझे अली सामा ठगी करे तो दिखारे ज़ाल निहारे चवेस दी गाल बुध जह जो नालो अली आ उन सा केर ठगी करे ही न थो सके चे अज तोखे करे तो दिखारा इन करे घर आयो हां कूड़ा पैसा खई छा खई कूड़ा पैसा चे निहार चाहन चे कूड़ा पैसा हन चे अज अली सोहणो दुकान ते वेठो आ फलाणे दुकान ते वेठो आ अज न कूड़न पैसन सा वनी तो कतल वठी अचा पो त पक थी दई चे भले वनी आसमा होड़ा हुन कूड़ा पैसा खया हुन अल्लाह जे बानी के पक्का जेको खुदा जो शेर जेके मुझो मुस्तफा करीम चे या अली अंत अखी फि दुनिया वल आखिरा ऐ अली तू मुझो दुनिया ऐं आखिरत में भा आही हुन अली के हे किथो ठगींदो है त खुद कन कटड़ुआ हो तो दिसी आयो हो तो अली सोनो तो पुछई कोन तो पैसा रखंदा वञो खजी खणंदा आयो अचे लाइन में बीठो नंबर जो इंतजार कई जेडी मल नंबर आयो मुझे दिल पर अली हिन दे निहारे मुरक्यो हिन पैसा खणी रखया मुझे अली निहारो हिन चूंडे भली भली कतल खई मुझे अली निहारो मुरक्यो ए कतल खणी जेडी मल निक दिल में ख्याल कई अज ज़ाल के चवंदुस त तुझे अली के ठगे आयो दर अंदर नितो खुशी में खिलंदो थो वने ज़ाल चवे थी ॾाढो खुश आई ची वाइदो करे वयो होसे अज अली के ठगे आयो ज़ाल चवे थी ये थी न थो सके जेको अली सा गद्दारी करे वो वरी खैर सा मंजिल ते पहुंचे ची मां त पहुची वयो ज़ाल चेस त छा कई चे ॾिठई कूड़ा पैसा ची हा चे ॾही आयो हा छा करे आयो हा चे कतल खणी आयो हा ज़ाल चेस खोल जीअं जो कपड़ो खोलींदो वञे हुतां चूंडे चूंडे भली खणी आयो हिते हिकिड़ी गड़ीअ मां हेॾा कीड़ा ॿाहिरि हली रहिया आहिनि
ज़ाल चेस तो चयो त अलीअ खे ठगे आयो हां ए किथे ठगे आयो हां ए त तू कत्ल ओहा खणी आयो हां जिन कीड़ा हली रहिया आहिनि चईं न हेॾो हेॾो कसम खुदा जो मां त चूंडे चूंडे खणी आयो हां चइबो मूं त तोखे अॻे ई चयो हो जंहिंजो नालो अली जंहिंजो नालो अली उनखे केरु ठगे नथो सघे पोइते मोटियो वरी वञी कतार में बीही करे आवाज़ करण लॻो ओ सुहिणा अली मुंहिंजे कत्ल में हेॾा हेॾा कीड़ा छो निकिता आहिनि दिलबर अलीअ फरमायो कत्ल त सभु तुंहिंजे साम्हूं पई आहे तो खई किथां जे सुहिणा हितों पाण फरमायो ॾिस वरी जो खणी ॾिसे हिकिड़ो बि कीड़ो कोन्हे को चवे तो सुहिणा हिते त कीड़ो कोन्हे को घर तो पहुचा त कीड़ा थी था वञनि मुंहिंजे अलीअ फरमायो पो कूड़ा पैसा बि त घरऊं खणी आहे या हितों खणी आयो आहे सुभान अल्लाह समझो था या न याद रखी छॾियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे घराणे सां जंहिं कयो प्यार आहे रब उन जो कयो हिते बि बेड़ो पार आहे त हुते बि बेड़ो पार आहे चइनि यारनि जे नाले तां क़ुर्बान थी पंजतन पाक जे नाले तां क़ुर्बान थी इंशा अल्लाह ताला रब तुंहिंजो बेड़ो पार करे छॾींदो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सागी लेन वठा या यूं टन ॾियां ॻाल्हियूं नयूं ॿुधाईंदो मां जेॾो बि चवंदो हा इहे कोन्हे को सजण साईं जो फ़क़ीर बस 3 साल पुराणियूं ॻाल्हियूं वरी हुते वरी न महिनत बि कयूं था इश्क सां पढ़ूं बि था महिनत बि कयूं था दोस्तनि जे दिलनि खे जुमायूं बि था त पंहिंजे आका जो शान ॿुधी अंदरि ठारियो ऐं सुहिणो अली कंहिंखे चवे त अॼु तोखे बि जंहिं ते नाज़ आहे तूं बि नाज़ कर मूंखे बि जंहिं ते नाज़ आहे मां बि नाज़ कयां ॾिसूं त अॼु खटे केरु थो यो केर थी सके तो अॼु इहा नई ॻाल्हि ॿुधायो कॾहिं न ॿुधी हूंदो सुहिणो अली अल मुर्तज़ा शेरे खुदा सुभान अल्लाह घरड़े में आयो अम्मा बतूल भी मौजूद ना है सुनो हसन भी मौजूद ना है फिजा भी मौजूद ना है एकड़ो 4 सालन जो दिलबर हुसैन वेठो मुझे दिलबर अली पूछो हुसैन जी बाबा बतूल ना है बाबा नाना साईं दे वैया हसन ना है बाबा नाना साईं दे वयो फिजा ना है महबूब जे दरबार में वैया अज मुझे अली जे दिलबर हुसैन जी मुझे बाबा जो कुंडी त बंद कर छा कर जो कुंडी त बंद कर दिलबर हुसैन जी उम्र 6 साल कुंडड़ी बंद थो करे मुझो दिलबर अली तो चवे बच्चा हुसैन अजमा अली जी दिल थी चवे तोखे भी जेते नाज़ा तू भी गाल कर मुखे भी जेते नाज़ा मां भी गाल तो कया ॾिसो त नाज़ तुझो वठा हुआ या मुझो वठा सुभान अल्लाह सुनो हुसैन जेको मदीने वारे ताजदार जे सीनड़े ते खेडण वारो आ निहारे चवे थो मुंहिंजा बाबा तू मुंहिंजो बाबू मां तुंहिंजो बचड़ो मां छा नाज़ कयां ओ मुंहिंजा बाबा तू वॾड़ो मां नंढड़ो कहिड़ी ॻाल्हि कयां ओ मुंहिंजा बाबा तू वॾे इल्म वारो मां नंढड़ो ॿार प्यारो कहिड़ो नाज़ कयां मुंहिंजे दिलबर अली चयो इहे ॻाल्हियूं छॾ अॼु नाज़ करणो आहे फख्र करणो आहे तू कहते तो करी मां कहते तो कया पहिरीं मौक़ो तोखे आहे मुंहिंजे दिलबर अली करमुल्लाह वजहुल करीम सोहणे अली सोहणे हुसैन खे चयो अॼु तू मूंसां सुवाल कर पहिरीं तुंहिंजो वारो आहे पोइ मां हुसैन मां अली जो वारो आहे
कुर्सी ते दिलबर अली वेठो केर गाला केर वेठो सुनो अली वेठो मुझे हुसैन चे बाबा गालियां जी हाइयां मुझे हुसैन तैयार थी भी चवे थो ओ मुझा बाबा बुधा मुझो जेको नानो ओ इमामुल अंबिया ओ सरदारुल अंबिया ओ माम हुसैन से प्यार करण वारो आ मुझो नानो जो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह या मां हुसैन के पंजे नाने ते नाज़ा तू पंजे नाने जो नाज बुधा हुसैन सुनो अलीउल मुर्तजा सा कलाम करे रहो मुझो दिलबर अली निहारे चवे थो मुझो नानो तुझे नाने जेड़ो ना है मुझो नानो तुझे नाने जेड़ो ना है सुने हुसैन खुश थियो बियो सवाल बाबा जी बच्चा मुझो जेको बाबो आ वो शेर खुदा है मुझो जेको बाबो आ वो असदुल्लाह है यदुल्लाह है ऐनुल्लाह है मुझो बाबे जेड़ो अगर तुझो बाबो आहे त मुखे बुधा दिलबर अली निहारे चयो बच्चा हुसैन तुझे बाबे जेड़ो मुझो बाबो ना है सुने हुसैन टियों सवाल कयो ओ मुझा बाबा मुझी जेका अम्मा है वहा सय्यदतुन निसा अहलिल जन्नह फातिमा उन जो नालो फातिमा वहा जन्नत जे औरतुन जी सरदारा अगर तुझी अम्मा जन्नत जी सरदारा है तो मुखे बुधा हालांकि दिलबर अली जे अम्मड़ जो नालो भी फातिमा मगर मुझो अली तो चवे तो मुझी अम्मा फातिमा तुझी अम्मा फातिमा जहड़ी ना है जडे अली जी अम्मड़ फातिमा मुझे सुने हुसैन जे अम्मा फातिमा जहड़ी ना है तो वारी तो गुलाम फातिमा है रुगी फातिमा ना है इहा मुझे अम्मा जेड़ी किया थी चौथो सवाल मुझे दिलबर हुसैन चयो बाबा जी बचड़ा मुझो भाज जो नालो हसना जेको जन्नत जे जवान जो सरदार तुझो भा एड़ो आहे जडे चैनी सवालन में मुझे दिलबर अली न कर कई तो मुझो दिलबर हुसैन खुशी में टमटार जे बाबा ने बियो सवाल केड़ो कया कंज थी बियो सवाल केड़ो कया कंज थी वयो ओ मुझा दोस्त अजीज जेडी मल मुझे दिलबर अली हुसैन सुने जा सवाल बुधा बुधाब अली अलिया हुदाब अली अलिया बचाओ सिर्फ बस वधिक न बाबा हाणे चैनी सवालन में मां खटी विस अली भी हारण वारो ना है ओ बच्चा हुसैन हाणे हलिया तू हिन कुर्सी ते वेह दिल पर हुसैन वेठो मुझे सुने अली चयो चंगो हाणे मुझे सवालन जा जवाब दे जी बाबा चो ची त गाल बुध मुझी जेका घर वारिया वा जन्नत जी औरत जी सरदारा मां जुन जो शोहर है जन्नत जे औरत जे सरदार जो शोहर मां अली जेको इमामुल अंबिया जेको इमामुल अंबिया उन जो नियाणो मां अली जेको फातिह खैबर वो भी मां अली मां जेको हजर शफ सफर में महबूब मुस्तफा सा गड वो भी मां अली हसन हुसैन जो बाबो वो भी मां अली त मुझे दिलबर हुसैन जो बाबा घड़ी कर पी 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 सुभान अल्लाह मुझे दिलबर अली जो मुखे गाल करने जे बाबा गाल कहिया जे बच्चा जवाब दे जे बाबा पहरी इहो बुधा ई जंहिंजो गालियूं थो करी उहो मुंहिंजो बाबो आया तुंहिंजो बाबो ही जंहिंजी तारीफ़ थो करी उहो मां हुसैन जो बाबो आया दिलबर अली तुंहिंजो बाबो आ जे इहो त तुंहिंजो बाबो जेको इहो वोट बि मूं ॾे ईंदो आहे
जॾहिं दुनिया जा मिड़ई वहुट वींदा हन उन सां प्यार कर हिते भी बेड़ो पार हुते भी बेड़ो पार हाय बेसब्री नहीं नात ॿुधाई त जेका न ॿुधी हुजे हाय बेसब्री बड़ी दिल नू दुआ मंग लो सब्र आवे हाय बेसब्री बड़ी दिल नू दुआ मंग लो सब्र आवे जेड़े मुख दी है सिक सानो ओ मुख शाला नजर आवे जेड़े मुख दी है सिक सानो ओ मुख शाला नजर आवे है बेसब्री मदीने वञण वारो हूंदो न का पुछ चवंदो ॾींहं नथा गुज़रनि अञा 15 ॾींहं पिया आहिनि राति नथी गुज़रे ॾींहुं नथो गुज़रे छो रुके जिब्रील शब मेराज रब बोला रुके जिब्रील मेरे महबूब नू आखो मेरे महबूब नू आखो ओ बिन पुछिया गुजर जावे मेरे महबूब नू आखो ओ बिन पुछिया गुजर जावे है बेसब्री बड़ी दिल नो दुआ मंग लो सब्र आवे जेड़े मुख दी है सिक सानो ओ मुख शाला नजर आवे अबू अय्यूब देवांगे मेरी कुल्ली सजदे से ओ शाह सारे रसूला दा कदी मेरे अंगण आवे ओ शाह सारे रसूला दा कदी मेरे अंगण आवे आखिरी मिसरे जो मज़ो ही पंहिंजो थो ॿुधाए विच में छॾियो मरण तो आए हाकिम इहा दिल विच तमन्ना जंदे लई मर के आई हाँ जंदे ला मर के आई हाँ ओ मिलने कबर आए जंदे ला मर के आई हाँ ओ विच मिलने कबर आए है बेसब्री बड़ी दिल नो दुआ मंग लो सब्र आवे आशिकन जो त मरण भी इन नियत सां है त मरण इने करे था त दुनिया में त मदीनो मदीनो करे थकजी पियासी पैसा गड को न थिया भला जे हिते मदीनो न ॾिठोसीं त कब्र में मदीने वारो त ॾिसंदासीं न
वक्त तेजी सां पियो गुज़रे मूंखे इजाज़त ॾियो त मां पोइते मोटा पोइ थे जी मुंहिंजा दोस्त हाणे थोड़ो तवज्जो कयो त चार ॻाल्हियूं तव्हांखे अहिड़ियूं ॿुधायां जेके दिलि खे ताज़ो बि कनि ॻाल्हियूं त सभई दिलि खे ताज़ियूं करण वारियूं आहिनि ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॼु महफ़िल मीलाद जी छा जी महफ़िल मीलाद जी महफ़िल चवी तुंहिंजी मर्ज़ी मेराज जी महफ़िल चवी तुंहिंजी मर्ज़ी अदो गुलाम कादिर हाणे तो मुंड वारो जुमलो चवां जेको मुंड में चवणो सुभान अदो फ़कीर गुलाम कादिर सोलंगी ऐं उन जा दोस्त मदीने वारे मीर जा गुलाम तव्हांखे लख मुबारक जो ख़ुदा इश्क जी हीअ घड़ी नसीब कई आहे याद रखो अहिड़ियूं महफ़िलूं जिन में ख़ुदा जो ज़िक्र थे मदीने वारे मीर जो ज़िक्र थे पंहिंजे दिल खां पुछो पंहिंजे दिल खां पुछो त दिल के सुकून मिलियो या न पंहिंजे दिल का सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से बिन चला जीण छॾे ॾियो कॾहिं पंहिंजे लाइ बि जी ॾिसो दिल खां पुछो जे मज़ो आयो आहे त पोइ पक सम्झ सुकून उते मिलंदो आहे जिते ख़ुदा जी रहमत जो नुज़ूल थींदो आहे गुनाहगार त साॻिया हूं खतादार त साॻिया हूं बदकार बेकार त साॻिया हूं पर सुकून मिलियो आहे कंहिंजे करे चो महबूब जो ज़िक्र ॿुधी सुकून मिलियो आहे भले अधो उबासी ने थोड़ी चूंडड़ी हणी वठा देखे सिज साम्हूं अथसि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चए महबूब जो ज़िक्र ॿुधण सां सुकून थो अचे ख़ुदा त उन महबूब जो दीदार करण सां छा मिलंदो मूसा कलीमुल्लाह के कंहिंखे मूसा कलीम नयूं हड़ई ॻाल्हियूं तो ॿुधाए फ़कीर मोहम्मद ईसा मता चवी त गुलाम कादिर जे मामे गुलाम कादिर जे प्रोग्राम में हीअ ॻाल्हि पुराणी हुई सभ नयूं ॿुधो अल्लाह जे ज़ात हज़रत मूसा कलीमुल्लाह के जॾहिं पहिरों भेरो कोहे तूर ते घुरायो उनखे किताब मूसा कलीमुल्लाह ते किताब कहिड़ो नाज़िल थियो तौरेत थियो या इंजील थियो या ज़बूर थियो जल्दी ॿुधायो थोड़ो त ॿुधायो ॿियनि खे निंड्रा छा ये तो न कयो न मिठा थोड़ो ॻाल्हायो तौरेत जा कुझु मुझे करीम रब तौरेत जा कुझु जुमला मुझे करीम रब पंहिंजे मूसा कलीमुल्लाह खे अता फरमाया ऐं मुंहिंजा मूसा वञी पढ़ छा ॻाल्हि तवजो कर ऐं मुंहिंजा मूसा वञी पढ़ मूसा कलीमुल्लाह पढ़ंदो रहियो दरमियान में उन वर्कन में या उन जुमलन में या आसमानी उन हरफन में ज़िक्र आयो एक अहिड़ी उम्मत भी दुनिया ते ईंदी जेका बुराई जे कमन खां रोकींदी नेकीअ जे कमन लाइ सॾु कंदी छा में लिखियल हो चओ थोरो ॻाल्हि छा में लिखियल हो तौरेत जे अंदर हज़रत मूसा जॾहिं उते पहुतो अर्श ॾे निहारे चे ओ मुंहिंजा मौला इहा उम्मत त मूंखे ॾे छा